हाणे ताज़ो जॾहिं रजबीअ में मां उमरे शरीफ़ ते वयुसि उतां मां ताज़ो दुरूद शरीफ़ ते लिखियल आहे उन में हिकिड़ो वाक़ियो लिखियल आहे साईं अला वराया तव्हां इहो नोट कजो ऐं इहो ॿुधाइण जहिड़ो आहे आलिम ॿुधाइनि तव्हां बि ॿुधो ऐं वञी करे ॿियनि खे बि ॿुधाइजो हिकिड़ो आलिम सॻोरो आहे ॿिए वतन जो ईरान जो आहे इहो वैलो कोन हो हाणे पिटके कुटके वारा इहे त हाणे थिया अॻे इहो अहले सुन्नत व जमात जो वतन आहे उन ईरान वारे इलाइक़े मां उहो आलिम सॻोरो मदीने पाक में आयो 2 ॾियारा 3 ॾियारा 4 ॾियारा 5 ॾियारा ज़रूर माण्हू मुसाफ़िर आहे कुझु रहंदो जेॾी महिल टाइम पूरो थींदो उनखे वापसि मोटणो आहे उन आलिम सॻोरे खे अॻिले ॾिहाड़े ते वञणो हीअ जीअं अॼोकी रात आहे इहा रात जो आहे त मदीने वारो साईं उते मदीने पाक जे हिकिड़े नेक सालिह बुज़ुर्ग दरवेश आलिम सॻोरे खे ख्वाब में तशरीफ़ वठी आया ऐं महबूब फरमायो ओ फिलाणे मुंहिंजे उम्मती आलिम दीन खे सलाम ॾिजां ऐं उनखे चइजां त मदीनो पाक न छॾ मदीने मां न लॾे इते रहो उन आलिम सॻोरे अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां जो न्यापो अखियुनि ते मुंहिंजा महबूब इहो न्यापो पुॼाइबो पर सबब जी त ख़बर पवे त मुंहिंजा महबूब तव्हां फरमायो था त फिलाणे खे चओ त मदीनो न छॾ सबब छा आहे अल्लाह जे हबीब इरशाद फरमायो असुल में इहो आलिम दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहे ऐं एॾो सुहिणो पढ़ंदो आहे जो मां मुहम्मद करीम खे वणंदो आहे जो दिलि नथी चवे त मदीनो इहो छॾे